मोहब्बत साथ सलात शरीफ पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين। उलमाए किराम, सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो, अल्लाह जा अणगणिया एहसान लातादाद थोरा बेहद ऐं बेहिसाब रब जा फज़ल जे असांखे मदीने वारे साईं जो ग़ुलाम बणाई। असांखे उन नबी जे दर जी ग़ुलामी मिली जेको सारी कायनात जे लाइ रब जी रहमत आहे, जेको अल्लाह जो महबूब आहे, जंहिंजी ज़ात सभिनी ज़ातियुनि खां अर्फ़ आला आहे, जंहिंजो मक़ाम सभिनी मक़ामनि खां ऊचो ऐं अर्फ़ आहे। हड़ई नथा सुञाण चओ। माज़रत वठंदो जो मुंहिंजी गलो वेठल जहिड़ो हाल पिया मदीने वाले साईं जी सिफ़त ॻाइण जे लाइ सुरतार जी ज़रूरत न आहे, असुल आहे दिलि जो आवाज़। गरीब चओ सुभान अल्लाह। उहो नबी जेको नबीअनि जो इमाम आहे, सारी कायनात में जंहिंजी रहमत जी छांव ऐं छपर, वो नबी जंहिंजो ॻाल्हाइण वारनि में बेमिसाल, जंहिंजो हलण में बेमिसाल, निहारे त निहारण बेमिसाल, जे मदीने वारो साईं अचे त अचण बेमिसाल, जेकॾहिं मदीने वारो साईं मके में रहे त मके में रहण बेमिसाल, मदीने ने वञे त मदीने ने वञण बेमिसाल, मुस्तफा जो शहर शहरनि में बेमिसाल, मुस्तफा जी ज़ात सभिनी ज़ातियुनि में बेमिसाल। वो नबी जंहिंजी इज़्ज़त ऐं अज़मत इहा आहे, जंहिं नबी खे सुञातो इन ख़ुदा जी ज़ात खे सुञातो, जे मदीने वारे साईं सां दिल लाती उन ॼण के अल्लाह जी ज़ात खे सुञाणी वञे, जंहिंजी मोहब्बत जन्नत जो चिठो आहे, जंहिंजी उल्फत बेहिश्त जो सर्टिफिकेट आहे,
जैसा दुश्मनी जैसा अदावत रखण वारो बगैर के पुछाणे जे जहन्नम जी बाहि में वञे। मुस्तफा जे उबदारन जे ला रब जन्नत ठाही आ। मदीने वारे साईं जे दुश्मनी रखण वारन जे ला रब दोज़ख जी बाहि फड़काई आ। जो सल्लल्लाहु अलैहि महबूबा जेको सारी कायनात में सपनी का अव्वल पूरी कायनात जेका खलकी वई वह मदीने वारे साईं जे नूर मां पैदा कई वई। सपनी कायनात जो असुल जड़ पाड़ बुनियाद आहे त मदीने वारे साईं जी ज़ात। जे महबूब जो मिसाल पूरी कायनात में न आसमानन में न ज़मीनन में मदीने वारे साईं जो मिसाल आहे। अज़ीज़ान गिरामी इहा रुगे असांजी खुश अकीदगी न है पर इहा उहा हकीकत आहे जेके नूरी मलाइकन जे सरदार जिब्रील भी बयान कई। हदीस पाक में ईंदो आहे हिकिड़े ॾींहुं जिब्रील अमीन लजपाल नबी जी ख़िदमत में आयो। करीब जो सुभान अल्लाह अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदी। यह रिवायत इमाम हैसमी मजमू ज़वाइद में आती। हिकिड़े ॾींहुं जिब्रील दिलबर मोहम्मद जे दर ते हाज़िर थियो। सुभान अल्लाह। ऐं जॾहिं जिब्रील ईंदो हो त ईअं हबीबन वटि ईंदो हो जीअं को ग़ुलाम आका जी ख़िदमत में ईंदो। जिब्रील खिदमत में आयो अर्ज की या रसूल अल्लाह कल्लबतु मशारिकल अर्द व मगारिबहा। या रसूल अल्लाह हिन ज़मीन जा ओभर घुमयम ओलह घुमयम पूरी रुई ज़मीन ॾिठम फलम अजिद रजुलन अफदल मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोना हबीब इन कायनात में मुखे मदीने वाले साईं जो को नजर ही ना आए। सुभान अल्लाह। जिब्रील जो अकीदो उहो आ जेको असां सुन्नियुनि जो। मुल्लो चे तो नबी वडे भाव वांगुर इज्जत आ। नबी असां वांगुर बशर आ असां जे मिसल आ। पर जिब्रील चे तो पूरी दुनिया घुमी ॾिठी तम मदीने वारा तो जड़ो कायनात में नजर न ॿुधायो लहर की वारा जिब्रील जो अकीदो रखजे या मुल्ले वारी ॻाल्हि मचे। हड़ई ॻाल्हायो जिब्रील अकीदो सेखारियो कल्लबतु मशारिकल अर्द व मगारिबहा। पूरी जमीन जा धरती जा ओभर ॾिठम ओलह ॾिठम पूरो चप्पो चप्पो निहारियम पर मुंहिंजे दिलबर जहिड़ो कायनात में केरु आहे। सुभान अल्लाह। ॻाल्हि चेतन गुन थी अॻिते जिब्रील चयो फलम अजिद रजुलन अफदल मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलम अर बैतन अफदल मिन बैत बनी हाशिम। या रसूल अल्लाह मूं सब घर ॾिठा मूं सब घराना ॾिठा मूं सब क़ौमो कबीला ॾिठा मदीने वारा तुंहिंजे कबीले बनु हाशिम जहिड़ो ॿियो को कबीलो न मोहम्मद जे घराणे जहिड़ो ॿियो को घराणो न। मदीने वारे साईं जे बच्चन जहिड़ा कंहिंजा बच्चा न आहिनि। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कभी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। इमाम बहकी दलाइलुन नबुव्वा में रिवायत आंदी है हजरत यअला बिन मुर्रा असाबी रिवायत तो करे सोने हबीब जो असाबी तो चवे हबीब अल करीम ने खुद फरमायो मा मिन शैइन इल्ला यअलम अन्नी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह इल्ला कफरतुल जिन्न वल इंस। हबीब ने फरमायो तो पूरी रूई जमीन में जेतरा भी इंसान हिन जेतरा भी जिन्न हिन जेतरा भी मलाइक हिन जेतरी भी रब दी मखलूक आ हर को मुखे सुञाणंदो आ त मां मुहम्मद अल्लाह जो रसूल वण सुञाणन बूटा सुञाणन जंगल जा जानवर सुञाणन पखी सुञाणन मां मुहम्मद अल्लाह जो रसूल आया इल्ला कफरतुल जिन्न वल इंस मगर इंसानन ऐं जिन्नन मां जेके काफर हिन उहे मुखे न सुञाणंदा आहिन काफर न सुञाणंदा आहिन बाकी सारी कायनात मदीने वारे जो शान सुञाणंदी सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। सुना हबीब बेटा एकड़ो एराबी बहराड़ी जो बद्दू हबीबन की खिदमत में आयो अर्ज की तो तू अल्लाह जो नबी आई पर फरमाया हां मां अल्लाह जो नबी है सुभान अल्लाह। एराबी चयो आ तवा के नबी तने मञंदुस इहो खजीअ जो वण इहो शाहिदी ॾिए त तू अल्लाह जो नबी आहीं त पोइ मां मञंदुस। साईं फरमायो इने खजीअ जे थोड़ खे वञी मुंहिंजा सलाम चओ चईसि तोखे अल्लाह जो नबी सॾे सुभान अल्लाह चईसि न्यापे मुंहिंजे न्यापे ते वण ईंदो पाण फरमायो त हा इहो खजी जो वण सुञाणे थो त मां मुहम्मद रब जो रसूल सुभान अल्लाह एरा भी वियो खजीअ जे थोड़ वट भी सॾु करे चवे थो ओ खजीअ जा वण तोखे मुहम्मद मीर सॾे थो खुदा जाने खजीअ जो थोड़ फाड़ा पटजी पियो लुटंदो झूमंदो झूटंदो दुरूद ऐं सलाम पढ़ंदो हबीबन जे अॻियां अची हाज़िर थियो सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमायो ओ वण हाणे मोटी वञ वरी साॻी जाइ ते बीह वरी बि वण मोटी साॻी जाइ ते बीठो एरा बि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िद न हुयो अॼोको वहाबी हुजे हा त पोइ बि न मञे एरा भी मौजज़ो ॾिसी उन वाल कलमो पढ़ी मुसलमान सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं दिलबर नबी जी मजलिस लगी पई आहे सोने नबी जी कचहरी में बहराड़ी जो शख्स हिकिड़ो आयो चवण लॻो छा तूं अल्लाह जो रसूल आहीं पाण फरमायूं त हा मां रब जो रसूल आहियां। एरा भी पंहिंजे कपिड़े में मोल गोह खणी आयो गोह सम्झो था न गोह किलो ई
जानवर मोल क्यों रखें तुझे तू अल्लाह जो रसूल आई ये गो शाहिदी है तमाम मन तुस तू वाकई रब जो रसूल आई मोल गो हबीब ने क्यों रखें सोने लजपाल नबी उन्हें गो ने न्यारे फरमायो तो याद अब मन आना एगो बुधाए जमा के रहा वो गो फसीहो फलीद अरबी बोली में गालायण लगी चवण लगी अंत रसूल रब्बिल आलमीन हबीब तू अल्लाह जे रसूल आई रहमतुल लिल आलमीन आई तू अगन पोयन जो सरदार आई सुभान अल्लाह इन मुल्ला का दे अगो बली मुल्ला जदो नबी असा वांगुरु यो न गो अचो त तू अगन पोयन जो सरदार आई तू सारी कायनात जेला रब जो रहमत वारो पेकर बन दिया सुभान अल्लाह कीदो भलो हुयो न इने गो मोल गालाए दुनिया वारन के अकीदो से कार्यो तो मोहम्मद मुस्तफा तो मुंह वांगुर नाही हे रब जे रहमत जो रसूल सारी कायनात जो सरदार है ताजदार सुभान जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जिनमला गो शायदी ने एरा भी कदमन ते गिरी कलमो पड़ी मुसलमान सुभान अल्लाह साईं फरमाइन था तो पूरी कायनात के अंदर हर शे मोहम्मद के सुजान दिया सुभान अल्लाह इल्ला कफरतुल जिन्न वल इंसे जे न सुजानंदो आ त जिन्न ने इंसानन मा उहो न सुजानंदो आ जेको काफिर हुंदो आ केर न सुजानंदो आ केर न सुजानंदो आ जेको मदीने वारे के न सुजाने यो आहे काफिर जेको मदीने वारे के सुजाने चओ यो आ मोमिन सुभान अल्लाह अला यो आहे मोमिन मोमिन सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं के जमीन वारा त सुजानन आसमान वारा सुजानन सुभान अल्लाह ऐसी थी जो अबू जहल जेको वडो दुश्मन हुयो मुठ में पत्थरियूं झले पत्थरियूं लिकाए सोने हबीब जी खिदमत में खणी आयो जे कॾहिं तू सच्चो नबी आई ॿुधाए त मुंहिंजी मुठ में छा आहे साईं फरमायो त मां ॿुधायां या जेका शइ तुंहिंजे मुठ में आहे उहा ॿुधाए सुभान अल्लाह जे मुंहिंजी मुठ वारी शइ ॿुधायो त मां मञंदुसि त तूं वाकई अल्लाह जो रसूल आहीं सुभान अल्लाह जेॾीमहिल हबीब ने फरमायो तुंहिंजी मुठ में 11 पत्थरियूं आहिनि सुभान अल्लाह मुठ खोले त हर पत्थरी पे चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सुभान अल्लाह हर पत्थरी सुञा तो पत्थरा बेजाना गालाइण जी ज़बान न ॾिसण जी अख न ॿुधण जा कन पर पत्थरनि खे बि रब शूर ॾिनो आहे ॿी का शायदि ॾियनि न ॾियनि मुस्तफा जी शान जी शायदि पत्थर बि सुभान अल्लाह हजरत मौला अली शेरे खुदा हैदर करार तो फरमाए हिकड़े ॾींहुं सोना हबीब मदीने जे ॿाराड़ी में निकिता
मक्के दे मज़ाफ़ात में बारानी दे इलाके में निकता अग्यों मदीने वारो पुठिया मौला अली सुभान अल्लाह अग्यों मुस्तफा मुर्तज़ा सुभान अल्लाह अग्यों नबिया पुठियों अलिया सुभान अल्लाह सही फरमाइन था मौला अली जो रिवायत करे तो हुजूर जितों पे गुजरन पिया तो हर वण पियो चले अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह के पत्थर का लगन तो पत्थर पियो चले अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह के दड़े खा के वारी जे पिंड खा के चपल खा के पत्थर खा के बूटे खा जितना मदीने वाले जो गुजर थे हर शे दिलबर नबी ते सलातु व सलाम मौला अली अर्ज़ किया या रसूल अल्लाह हे पत्थर हे हजर हे शजर अमा जो शायद यूं था हबीब ने फरमाया अली कायनात जी हर शे मुखे सुञाण दी आदम अल्लाह जो रसूल आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे ज़माने में हुजूर अम्मा हलीमा साइण डरंदा हुया सुभान अल्लाह गाल समझ में अचे थी लेना सुभान अल्लाह अम्मा हलीमा वटे जिते हुजूर रहा सुभान अल्लाह कबीले बनु साद में नजदिन सब आसार मिटाया पर अम्मा हलीमा जा पत्थर जा नंगड़ा करड़ा अॼु ताईं बिठाया पिया सुभान अल्लाह मां पाण दीदार करे आयो आहियां उहे घर ॾिसी आयो आहियां खुदा जाने अॼु बि उते वञो त मुश्क जी खुशबू थी अचे सुभान अल्लाह हलीमा जो घर हुयो जिते हुजूर रहंदा हुया वो नंढड़न पत्थरन जो ठहियल दीवारूं अॼु भी कबीले बनु साद में मौजूद आहिनि सुभान अल्लाह उते पहुचो त उहा सुरहान थी अचे जेका मदीने में सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अम्मा हलीमा मक्के में मदीने वाले साईं के खड़ी आई पूरे कबीले बनु साथ में खुशबू थी गई जबल पहाड़ वादियों माथरियों हर पासे खुशबू मानू सिंखन पिया त हीअ सुराण किथों आई हीअ खुशबू किथों आई सिंखंदा अम्मा हलीमा जे घर आया सुभान अल्लाह हलीमा मक्के मुंह आई शायद को अतुर आंदो थई एड़ी का नायाब खुशबू आंदी थई एड़ी सुराण असां जिंदगी में न सिखी सुभान अल्लाह हलीमा या केड़ी सुराण आंदी थई अम्मा हलीमा जो हलिया जो तवा के वा सुराण देखा सुभान अल्लाह हबीबन करीमन वटाने उन्हें हुजरे में जिते महबूब हुया उते वठी आई हिया मुस्तफा जी ज़ात जिते वजूद में खुशबू सुभान अल्लाह खुदा जो कसम रिवायत में अचे तो जे गली में मुस्तफा गुजरी वेंदा बिन ॾींहंनि ताईं उन्हें गली में खुशबू पई सुभान अल्लाह मुझा दोस्तों अम्मा हलीमा साइड थी फरमाए तो जॾहिं हबीबन के पंहिंजे घर आंद में मूंखे कॾहिं बत्ती ॿारण जी ज़रूरत न पई सुभान अल्लाह चराग रोशन करण जी ॾीए ॿारण जी ज़रूरत न पई सिज लही वञे चंड जी चांडाण न हुजे पर मुंहिंजो घर रोशन हूंदो हुयो सुभान अल्लाह
कयूं अम्मा या रोशनी किथों ईंदी हुई अम्मा आमिना फरमायो मुस्तफा जे चेहरे मां खुशबू हुई सुभान अल्लाह मुस्तफा जे गलन मां रोशनी निकरती हुई सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह चले हुजूर कुछ ज़ाहिरी जिंदगी मुबारक में महबूब करीम जने हजरत अम्मा हलीमा जे बच्चन सा खिलण घुमण लगा सुभान अल्लाह बीबी हलीमा के फरमायूं त अम्मा तुझा पुटड़ा मुझा फायर काने वींदा आहिनि सुभान अल्लाह जे बकरियुनि खे संभालण वींदा आहिनि साईं फरमाइनि था अम्मा मूंखे बि मोकल ॾे त मां तुंहिंजे बच्चनि सां गॾिजी तुंहिंजे बकरियुनि सां वञा सुभान अल्लाह अम्मा हलीमा अर्ज़ कयो ओ मुझा चंड जड़ा सोना बच्चा तोखे पाणा जुदा करण दिल नथी चवे पर फरमायो अम्मा मूंखे मोकल ॾे त मां तुंहिंजे बच्चन सां गॾिजी जंगल जो सैर करे अचां सुभान अल्लाह अम्मा हलीमा इजाज़त ॾिनी हुजूर 2 ॾींहं विया 4 ॾींहं विया 5 ॾींहं विया हिकिड़े ॾींहुं न विया ॿिए ॾींहुं न विया 2 ॾींहं गुज़रिया अम्मा हलीमा ॾिठनि त रोए थी वेठी पर फरमाइनि था अम्मा छो थी रोई अम्मा रोअण जो सबब कहिड़ो आहे अम्मा हलीमा चयो ओ मुंहिंजा प्यारा बचड़ा मोहम्मद सोना मुझी फली बकरी हुई जंगल जो को बकेड़ो खणी वियो बकेड़ो खाई वियो मां रोवां थी मुझी बकरी फली हुई खीर जी सुठी हुई मुझी बकरी बकेड़ो खाई वियो साईं फरमाइनि था ओ अम्मा बकेड़ के मजाल नाहे जो मोहम्मद जी अमड़ जी बकरी खाई सके सुभान अल्लाह हाणे मूंखे वठी हल उन जंगल में जिते बकेड़ बकरी खई आहे मूंखे वठी हल मां बकरी तुंहिंजी खाराइण न ॾींदुसि सुभान अल्लाह अम्मा हलीमा हैरत में पुछण लगी तो ओ मुंहिंजा बच्चा जे जंगल जो जानवर बकेड़ बकरी खाई वियो हूंदो उहा कीअं वापसि मिलंदी पर फरमायो अम्मा ओ चीजल अम्मा जंगल जा जानवर मूंखे सुञाणंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾीमहिल हुज़ूर जंगल में आया अम्मा हलीमा भी गॾु आहे हलीमा साईं जा बच्चा भी गॾु आहिनि सुभान अल्लाह हुजूर जंगल में भी फरमाइनि था ए जंगल जा जानवरो ए बकेड़ो केरा जे मुझी अमड़ जी बकरी खैया सोने सॾु कयो जंगल जा जानवर कतारूं कंदा हुजूर जे कदमनि ते अचे किरंदा सुभान अल्लाह हेॾो बकेड़ हेॾो चीता हेॾो शींहं हेॾो जंगल जा फाड़ींदड़ जानवर मुस्तफा जे कदमनि ते ईअं पिया किरनि जे कुतो पंहिंजे मालिक जे दर ते किरंदो सुभान अल्लाह हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ए जानवरो केरा जे मुंहिंजी अमड़ जी बकरी खई आहे हिकिड़ो पत्थर वॾी उमिरि जो पिए लॻो वॾी जमार जो कुराड़ो पिए लॻो उन पत्थर गर्दन झुकाए अरबी ॿोलीअ में ॻाल्हाए चवण लॻो या रसूल अल्लाह बकरी मूं वटि सुभान अल्लाह बकरी अमानत बासलामत मूं खाधी नाहे फाड़ी नाहे ईज़ा न ॾिनो बकरी मूं वटि साबित मौजूद सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
साईं फरमाइन था ओ पखेड़ा तो मुझी अम्मा जी बकरी के छो भला पान वट बिहारियो अर्ज कई या रसूल अल्लाह अमा रोज जंगल में ईंदा हुया असा लिखी लिखी तुझी ज़ियारत कंदा हुयासी सुभान अल्लाह हबीब बदिया अमा जंगल में न आया असा बहानो कयो सी अमड़ जी बकरी लिकाई सी मन इने बहाने मुस्तफा जो दीदार थी सुभान अल्लाह हसीन चेहरो लाल लपड़ा ये गुलन में गुलाब ओ जाने जाना ओ शाहे शाह ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब खुश ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब नाए हसीन चेहरो लाल लबड़ा हसीन चेहरो लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाए सुभान अल्लाह ओ पत्थर चवण लगो या रसूल अल्लाह असा यो बहानो कयो मन इन बहाने अवां जो दीदार थी वजे सुभान अल्लाह पत्थरन जी शायदी बुधाई माए वणन जी शायदी बुधाई माए मोल जानवर को जी शायदी बुधाई माए जंगल दे फाड़ी दड़ जानवरन में सुना तो या रिवायत बुधाई माए चंद्र सुना तो लही आयो इशारे मुस्तफा करीम जे इशारे सा चंद्र लही धरती ते जे महबूब ते सलातु व सलाम साईं फरमाइन था पूरी कायनात कुल मखलूकात मुखे सुञाण दिया जेको मदीने वारे के न सुञाणे यो काफरा बेईमाना यो दुनिया में जलील आखिरत में जहन्नम डूबा बुधो जे मदीने वारे जी बेअदबी कई गुस्ताखी कई नामूस रिसालत में जे जर्रे बराबर शक शुबो आंदो उन्हें जी दुनिया में जिल्लत यकीनी आ आखिरत जो अजाब यकीनी है नेट थे यो वीडियो ॾिठो हूंदो वो खबीस वो पलीत जे मदीने वारे साईं जा खाका ठाया हुआ वो कमीनो जे खाका ठाया हुआ टे चार ॾींहं अॻ में जी ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्त गाॾी ते पियो वञे ओचितो गाॾी खे वीडियो ॾिठी आहे जी रजू थो करे ताहू थो करे मुखे बचायो फायर ब्रिगेड आंदी थन बाहि ते पानी पवे त बाहि उजामंदी आ न पानी विझो बाहि जे मथां त बाहि पर जेॾी महिल फायर ब्रिगेड सां पानी पिया विझनि त बाहि में तर भड़का पई ॾिए दुनिया वारन खे रब ॾेखारियो त मुस्तफा जा दुश्मन हिते भी बाहि में हूंदा हुते भी जहन्नम जी बाहि नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे खिलाफत अज़मत मुस्तफा मकाम मुस्तफा सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत अल्लामा इब्ने हजर फरमाए तो मुझे दिलबर मोहम्मद करीम के वजुमिया फी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साइरुल कमालात बातिनत व ज़ाहिरा मदीने वाले साईं की जात में ज़ाहिरी कमालात बातिनी कमालात
रब जमा करे छॾियाओ यार पूरा जेकी कायनात में रब जा शान ने से सब मदीने वारे मीर के रब ॾेई छॾिया वजलहु इमामुल कुल्लिल मुफद्दिल अलैहिम मदीने वारे साईं के पूरी कायनात जो इमाम अगवान सरवान खुद अल्लाह पाण बनायो वल मुमिद्दु लहुम फिद दुनिया वल आखिरा मोहम्मद करीम दुनिया में भी आखिरत में भी सभिनी जो मददगार इंसानन जो मददगार जिन्नन जो मददगार जानवरन जो मददगार अल्लाह ताला मदीने वाले साईं के बनाए जो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह दायो एड़ो नबी असांखे मिलियो खुशी थींदी या न थींदी खुशी कजे या न कजे मुस्तफा जे अचण जो जश्न मल्हाइजे या न मल्हाइजे छादा जो लहर की वारा रहमत आलम नूर मुजस्सम आका आयो खुशियों मलायो रहमत आलम नूर मुजस्सम आका आयो खुशियों मल्हायो खंड मिसरियूं खीर विरायो खीर विरायो आका आयो खुशियों मल्हायो सुभान अल्लाह जंहिंजी पेशानी नूर निशानी शान शानी राज़ रब्बानी जंहिंजी पेशानी नूर निशानी शान शानी राज़ रब्बानी मदनी मिठो मौला मिलायो आका आयो खुशियों मनायो आका आयो खुशियों मनायो खंड मिसरियूं खीर विरायो आका आयो खुशियों मनायो रहमत आई बरकत आई सभिनी जी थी सोली सनाई रहमत आई बरकत आई सभिनी जी थी सोली सनाई जग खे ॿुधायो ऐं गुण गायो जग खे ॿुधायो ऐं गुण गायो आका आयो खुशियूं मनायो खंड मिसरियूं ऐं खीर विरायो आका आयो खुशियूं मनायो मोमिन मुर्गन चेहरा चिमकन हाय 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 मिलाद की दुआन प्यार की मेरी सुने मानू बिन किस्मन जा नजर ईंदे हिकड़न जा मुंह गुलाब जड़ा बिन जारी जुलाब जड़ा आहे आहे हिकड़ा ठरंदा वजन बिया सड़ंदा वजन चेहरा चिमकने मोमिन मुर्खने आशिक ईद सईद पिया कने शुम मानुने हिते आशरमायो आका आयो खुशियूं मनायो खंड मिसरियूं ऐं खीर विरायो आका
रिसालत ताई क़यामत जंहिंजे मथे ते ताज मथे ते ख़त्म नबूवत जंहिंजी रिसालत ताई क़यामत अशरफ अकरम आज़म आयो अशरफ अकरम आज़म आयो आका आयो खुशियों मनायो खंड मिसरी खीर विरायो आका आयो खुशियों मनायो करमुल्ला जो दिलबर जानी जंहिंजे अचण सां थी मेहरबानी हिन जमायत जो दिलबर जानी मदीने वारो दिलबर जानी आहे या न जंहिंजो जानी मदीने वारो आहे हिन जमायत जो दिलबर जानी जंहिंजे अचण सां मेहरबानी उम्मत जो सो आसरमायो लहर की वरन जो आसरमायो आका आयो खुशियों मनायो आका आयो खुशियों मनायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह या खुशी सिर्फ ईमान वारा मोमिन वारा पंहिंजे दिलनि में महसूस कंदा क्योंकि ज़बान सां न पर दिलियूं मोमिन जूं मुस्तफा जे अचण जी खुशी महसूस कंदा इमाम साली सुबुल हुदा शाद में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त अल्लाह जे वलीअ खे मदीने वारे जो दीदार थियो अल्लाह कंदो शल सभिनी ॾारकी वारनि खे बि दीदार थींदो चओ आमीन अल्लाह मदीने वारे जी सभिनी खे ज़ियारत खपेव ज़ियारत मुस्तफा जो दीदार खपेव जंहिंखे दीदार मदीने वारे जो खपे न वो घणो दुरूद पढ़े दुरूद वारनि खे दिल पर दीदार कराईंदो वली सगोरे के मुस्तफा सोने जी ज़ियारत थी ख्वाब में अर्ज़ की या रसूल अल्लाह रबीउल अव्वल जो चंड थो बीहे त कुझु माण्हू आहिनि जेके तव्हांजे अचण ते ॾाढियूं ख़ुशि हूंदा बत्तियूं बिजलियूं था ॿारनि खंड मिसरियूं था विराइनि ख़ैर ख़ैरातूं था कनि बत्तियूं बिजलियूं रोशन करे घरनि खे सजाइनि था या रसूल अल्लाह इन में ॾाढा ख़र्च था कनि हबीबा इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी महबूब इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी वली सगोरे मदीने वारे खां इहो सुवाल पुछो या रसूल अल्लाह इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी ख़बर थी मदीने वारे जवाब ॾिनो सुबुल हुदा वरशाद किताब मुझे हथ में आ हिन में रिवायत मौजूद आ त वली सगोरे के मदीने वारे साईं फरमायो मन फरिह बिना फरिहना पे जेको असां जे अचण ते ख़ुश थींदो आ असां बुने सां ख़ुश थींदो सुभान अल्लाह पूरल साईं नालो ॿुधो अथव पूरल साईं सुभान अल्लाह दरबार आलिया फरचुंडी शरीफ ते रहमत जो नूर थो वसे इहो आस्थानो क़यामत ताईं फैज़ वंडींदो रहंदो वंडे रहियो आहे हजरत भूरल साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो हे गिलास पानी जो जे मिलाद जे खुशी में खैरात कयो इने जो त अजर मिलंदो पर ही जेको उल्टो कजे
उल्टो कजे त ही नंढड़ी किनारी आहे नंढड़ी हिन में ज़रड़ो पाणी जो ईंदो गिलास में त जाम पाणी ईंदो न पर हिन में ज़रड़ो पाणी जो ईंदो पूरन साईं फरमाईंदा हेतिरो पाणी मीलाद में ख़र्च कयो उन जो त अजर मिलंदव पर हेतिरो ज़रड़ो बि मीलाद में ख़र्च कयो रब वटि राय कान न आहे अजर असांजे मुर्शिदन जा सबक ई है असांजे महबूब मदीने वारे जी तालीम ई आहे ॿुधाए त वो मिलाद मल्हायूं या न मल्हायूं चओ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुस्तफा जी अचण ते खुशी ऐं मुसरत उहो थो मल्हाए जंहिंजे सीने में मुस्तफा सां मोहब्बत ऐं निस्बत समझो था हर सुन्नी जे सीने में मुस्तफा जी मोहब्बत इश्क जो वथान मोहब्बत जो मरकज हर सुन्नी जी दिल आहे हर सुन्नी जे अख में मुस्तफा जे गुंबद खतरा जो जलवो समायल आहे या नाहे आहे या नाहे अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो खान मूर मिसरी वाह कमाल तुझो अखड़न में मुंह वसायो या रसूल अल्लाह अखड़न में वसायो जानी जमाल तुझो मुखान मूर विसरी वाह कमाल तुझो अखड़न में मुंह वसायो ओ जादे खणा निगाहूं तादे आथों जो जलवो जादे खणा निगाहूं तादे हथों जो जलवो मिठड़ो नाम तुझो माखी पुजे न हलवो लखई दजे बराबर हो बाबा विसाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी कमाल तुझो चो अखड़न में मुंह वसायो जानी कमाल तुझो ओ तुझी रज़ा जा राणा पथो पियो पचाया तुझी रज़ा जा राणा पथो पियो पचाया तुझे इरफतुन जा गुण रोज़ गायो गाया तन मन में हिन जमायत जे आहे ख्याल तुझो तन मन में करम लाजे आहे ख्याल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी कमाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी कमाल तुझो तुझो मकाम महमूद हूं तो सभिन खां आला तुझो मकाम महमूद हूं तो सभिन खां आला ॾिसंदा उते सभोई ॾिसंदा उते सभोई चाहो जलाल तुझो अखड़न में मुंह वसायो जानी जमाल तुझो जमाल तुझो मिठा जेकॾहिं उन महबूब खे राज़ी थो करणु चाही त मुस्तफा जी सुञाण सीने में पैदा कर हुज़ूर जी सुञाण या दीन आहे ईमान आहे इस्लाम जो रूह आहे मुस्तफा जी सुञाण
मुझा दोस्तों जे जानवर न सुञातो उहे जानवर भी जन्नत में वेंदा जे वण न सुञातो उहे वण भी जन्नत में वेंदा जे पत्थर न सुञातो उहे पत्थर भी जन्नत में वेंदा अचमा तो के हदीस तो करया मदीने वाले साईं फरमायो हाजा जबल उहुद युहिब्बुना व नुहिब्बु हे जबल उहुद यो मूसा मोहब्बत रखंदो आ मां मोहम्मद ने सा मोहब्बत रखंदो आ जे जन्नत में मां मोहम्मद करीम वेंद से उन्हें जन्नत के दरवाजे ते उहुद जबल बीठल उहुद जबल किथे हुंदो ॻाल्हायो जन्नत में पर जन्नत उहा जंहिंमें मदीने वारो पारो छो इन्हें जबल केड़ी नमाज पढ़ी केड़ा रोजा रखया केड़ा जिक्र कया केड़ा तहज्जुद पढ़या बस सिर्फ मदीने वाले से मोहब्बत मुस्तफा की मोहब्बत जबल जन्नत में डर की वारे जे सीने में मुस्तफा की जिक्र किया यो जरूर जन्नत में वेंदो जे जन्नत खपई न डर की वारा मुस्तफा सोने जी दर जी गुलामी कर फरमा बरदारी कर सुन्नत जो इत्तबा ताबेदारी हबीबन जो हुक्म मिले अमल करे जे मुस्तफा जो फरमान मञी अमल कई रब तुझे जन्नत जो ठई दर खोल मानो बिन किस्मन जाए एकड़ा मुस्तफा जो फरमा बरदार है या ना फरमान है एकड़ा फरमा बरदार है या ना फरमान है गैर की वारा तू मुझे जवाब दे फरमा बरदार है या ना फरमान है जेके फरमा बरदार तुम मथे गणो मदीने वाले जी फरमा बरदारी कभी जे कभी जेके नमाज न पढ़ंदा आयो वादो कयो नमाज पढ़ंदा पढ़ंदा नमाज मथे मथे हथ खणो जिनके सुहारी में दाढ़ी में रखो दाढ़ी रखने में को बार कोन पवंदो तोलो में मस थे पर बार एड़ो तो लगे जो मुड़स जो गाटो थी खड़ी न तो सके दाढ़ी ना वो बार कोड़ी दाइन मुड़स थे फाड़ी दाढ़ी में बार मुर्समानू थी मुस्तफा जे गुलामी में पान मलाए देखार सुहारी रख रब जो जिक्र कर कुरान पढ़ रब जे दर्जा बंदड़ा कर चोरी न कर नशो न कर सिना न कर बेहयाई जा कम न कर हुक्म हबीब जो मिलंदो वने अमल कंदो मिलंदो फरमान मदीने वाले जो बिठा हलाल खाओ बच्चन के हलाल खाओ हराम न खाओ ब्याज न वठो रिश्वत न वठो न्याणियों खपायो न खपाइन था माण्हू पैसनि ते न्याणियों विकणनि था पैसनि ते इहो टको वठणु हराम आहे चो न्याणियुनि ते पैसो वठणु इहो जे कुत्तो हराम आहे न सूअर हराम आहे न कितड़ हराम आहे न ये रिश्वत भी हराम आ ब्याज भी हराम आ न्याणियों खपाए पैसो वठण में चा मोमिन कने हराम न खाइंदो मुस्तफा जो आशिक कने हराम न खाइंदो हलाल खा बच्चन के भी हलाल कराए तो मदीने वालों भी राजी खुद खुदा की जात भी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम खताऊं थी वियूं गुनाह थी विया माफ़ी जो रस्तो खुलियो पियो आहे अॼु इस्तग़फ़ार पढ़ अॼु माफ़ी वठ लखनि गुनाहनि जो रब बख़्शिश माफ़ी न ॾिजे हज़रत मौला अली शेर जली हैदर करार फरमाइनि था अजबा उन्हें माण्हू जो बीमार बि हुजे दवा बि साण हुजे खाई चलो न थिए मानू पूछो सी बीमारी केड़ी दवा केड़ी सही फरमायो गुनाह बीमारी आ इस्तग़फ़ार दवा है मौला अली जा मुरीद तुम ते गणो
तेरे कलाम जा मुरीद सुनो अली तो फरमाए गुनाह बीमारी है अस्तगफार पढ़ो उन्हनि जी दवा है जे अस्तगफार पढ़ंदो गुनाह जो बीमारियों चले वेंदियूं अस्तगफार की पढ़विया पढ़ंदो कर माफ मौला अस्तगफिरुल्लाह जो अस्तगफिरुल्लाह 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 कर माफ मौला अस्तगफिरुल्लाह ओ कर सांग सौला अस्तगफिरुल्लाह बड़ी जो अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह है पने भरिया हूँ तो दर भरिया हूँ साईं है पने भरिया हूँ तो दर भरिया हूँ तुबना इल्लल्लाह अस्तगफिरुल्लाह तुबना इल्लल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह ओ जेके सगीरा कयासी कबीरा है जेके सगीरा कयासी कबीरा तुबना इल्लल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 या दोस्त जेके इस्तगफार पढ़े तो न मानो रब ने जी सारी जिंदगी जा गुनाह बख्श माफ कयो कयो गुजरियल जिंदगी जे गुनाहन जी माफी वठो बाकी जेका जिंदगी बची आ उन में अमल सालिह कयो सोने नबी जे दर जा सच्चा गुलाम थी वञो तव्हांजी दुनिया में आबाद तव्हांजी आखिरत भला हिकिड़ी ॻाल्हि चवां मञंदव कहिड़ा कहिड़ा मञंदव हीअ जेका मजलिस आहे न अॼु सोने नबी जी आमद जी ख़ुशीअ वारी या महफिल अञा जारी नात खान परे खां आया आहिनि सोने नबी जो नातो पढ़ंदा ॿुधंदव अल्लाह ताला जल्ल शान सां सभिनी जी हाज़िरी पजरत क़बूल मंज़ूर फरमाईंदो मदीने वारे साईं जे सदके जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते रब शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब कंदो अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम